हुकूमत हिकु भेरो ॿीहर महांगाई सचल अवाम मथां पेट्रोल बम किराए छॾियो। पेट्रोल 9 रुपया 99 पैसा फ़ी लीटर महांगो। डीज़ल जी क़ीमत में 6 रुपया 98 पैसा इज़ाफ़ो। नाणे वारी वज़ारत तेल जे अघनि में इज़ाफ़े जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। सुप्रीम कोर्ट में ढाक जजनि जी मुक़ररी लाइ जुडिशियल कमीशन जो इजलास 19 जुलाई ते तलब। चइनि नालनि ते गौर कयो वेंदो। ज़रियनि जो चवणु आहे त चीफ जस्टिस एडाक जजनि लाइ जस्टिस रिटायर्ड मुशीर आलम, जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़र जा नाला नामज़द करे छॾिया। नामज़द जजनि में जस्टिस रिटायर्ड मज़हर आलम मियां ख़ैल ऐं जस्टिस रिटायर्ड सरदार तारिक मसूद जा नाला बि शामिल। हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जाह निसारनि जी यादि में 9 मुहर्रम अल हराम जो मातमी जुलूस ऐं मजलिसूं कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुर ख़ास ऐं नवाबशाह जे नंढनि वॾनि शहरनि में मातमी जुलूस बरामद कया पिया वञनि। सिक्योरिटी इंतज़ाम निहायत सख़्त, वॾे अंग में अहलकार मुक़रर। खानपुर वेझो पुलिस पारां ऑपरेशन दौरान हिकु मुफ़्ती खे बाज़ियाब करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त पशीन वासी कामरान पठान खे गड़ी तेगे वारे इलाइक़े मां बाज़ियाब कराए वियो। समूरनि मुफ़्तियुनि जी बाज़ियाबी ताईं कचे में ऑपरेशन जारी रहंदो। फैज़गंज वेझो हथियारबंदनि जी पुलिस ते फायरिंग, 3 पुलिस अहलकार ज़ख़्मी। मेहरान हाईवे ते मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि गोलियूं हणी अहलकार निसार शहर मोहम्मद यासीन मंगनहार ऐं लोंग खान नागोरी खे मर्णी करे छॾियो, इस्पताल मुंतक़िल। उबाबड़े में उड़ी ते ज़ाब्तो न आयो, वधीक हिकु ॿाड़ो फोत। केतिराई मुब्तला ॻोठ गुल मोहम्मद में उड़ी विघे ॿाड़ो सईद दश्ती फोत। साॻे ॻोठ में हिकु हफ़्ते दौरान फोत थियल ॿारनि जो अंग 3 थी वियो। ॻोठाणनि पारां फौरी तौर सिहत खाते जूं टीमूं मोकिले मर्ज़ में मुब्तला ॿारनि जूं हयातियूं बचाइण जो मुतालबो। ऐं रिपब्लिकन पार्टी अॻूणे सदर डोनाल्ड ट्रंप खे बाज़ाब्ता तौर सदारती उम्मीदवार नामज़द करे छॾियो। मिल्वाकी में जारी रिपब्लिकन पार्टी जे सदारती कन्वेंशन दौरान डोनाल्ड ट्रंप सेनेटर जेडी रेवेंस खे पंहिंजो नाइब सदर बणाए वरितो।